जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 18। हिन अध्याय खां पहले मां 17 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 17 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। त अचो त ॿुधूं अध्याय 18। त सभई प्रेम सां चओ, लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। भगवान जो मच्छ रूप धारे देवताउनि खे वेद आणे ॾियण। राजा पृथु महर्षि नारद खां पुछण लॻो त हे मुनिराज, कारकत जो महीनो या एकादशी कहिड़े सबब करे श्रेष्ठ लेखिया विया आहिनि। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा, इहो साॻियो ई सुवाल हिकु दफ़े सत्यभामा श्री किशन चंद खां पुछो हो। उहो सभु हाल मां तोखे विस्तार सां ॿुधायां थो। सत्यभामा पुछण लॻी त हे प्राणनाथ, सभई महीना तव्हांजा अंग आहिनि, पोइ ॿुधायो त कारकत महीने जो एतिरो वॾो महात्म कीअं थियो। तिथियुनि में एकादशी उत्तम करे छो लेखी अथनि। भगवान कृष्ण चवण लॻो त हे प्यारी सत्यभामा, मां तोखे सॼो हाल विस्तार सां ॿुधायां थो, तूं ॿुध। घणे वक़्त जी ॻाल्हि आहे जो समुद्र खे शंख नाले हिकिड़ो पुत्र पैदा थियो हो, जंहिं इंद्र आदि महाबली देवताउनि खां उन्हनि जा सभई आस्थान खसे वरिता ऐं उन्हनि खे स्वर्ग लोक मां कढी छॾियो, जंहिं करे हू सुमेर पर्वत जे गुफाउनि में वञी लिका। तंहिंखां पोइ शंख वरी ख़्यालु कयो त बली देवताउनि खे अञा मां न जीतियो आहे, उन्हनि लाइ बि को उपाय वठणु घुर्जे। देवताऊं मंत्रनि जे बल करे बलवान आहिनि, तंहिं करे उन्हनि जा वेद ई गुम करे छॾिजनि, जंहिं करे उन्हनि जो को बि बल हली न सघे। इहो वीचार करे हिकदमि सत्यलोक में वञी उते विष्णु भगवान गहरीअ निंड में सुम्हियो पियो हो, जंहिं करे शंख बिल्कुलु आसानीअ सां वेद चोराए खणी आयो। दैत जे भव खां वेद जल में वञी लिका। शंख दैत खे जॾहिं इहा ख़बर पई तॾहिं वेदनि जी खोजना करण लाइ समुद्र में घिड़ी वियो, पर उनखां वेद लभी न सघिया। तंहिंखां पोइ ब्रह्मा पूजा जी सामग्री पाण सां खणी वैकुंठपुरीअ में विष्णु भगवान वटि वियो। विष्णु भगवान जे जगाइण लाइ धूप दीप दुखाए शंखनि ऐं नादनि जी धुनी करण लॻो। तॾहिं भगवान जी अखि पटी ऐं सुजाॻ थियो। सभिनी देवताउनि नमस्कार करे सामग्रीअ सां विष्णुअ जी पूजा कई। उहा सामग्री हीअ आहे: जल, अर्घ, अचमन, स्नान, जनेऊ, आवाहन, चंदन, गुड़, धूप, दीप, नैवेद्य, नाम दान, आसन, वस्त्र, परिक्रमा, नमस्कार। विष्णु भगवान देवताउनि जी पूजा ॾिसी प्रसन्न थी चवण लॻो त मां तव्हां जूं सभई मनोकामनाऊं पूर्ण कंदुसि। शंख जेके वेद चोराया आहिनि उहे बि मां तव्हांखे आणे ॾींदुसि। हे देवताऊं, कारकत जे महापवित्र महीने में तव्हां जल में रहंदा करियो। मां बि उन्हीअ महीने में जल में निवास कंदुसि। जेके मनुष्य कारकत जे महीने में दान पुण्य स्नान कंदा आहिनि, उन्हनि खे यज्ञ जे पिछाड़ीअ में स्नान करण जहिड़ो फल प्राप्त थींदो। जेको सची श्रद्धा ऐं प्रीतीअ सां कारकत महीने जो विर्त रखंदो, उहो मुंहिंजे लोक में अची वासो कंदो। एतिरो चई भगवान वरुण देवता ॾे निहारे चवण लॻो त हे वरुण, जेको कारकत महीने जो विर्त रखे उन्हीअ खे तूं अणलिखिया फल ॾिजांइ, यानी पुटनि पोटनि वारो कजांइ। हे कुबेर, तूं उन्हीअ खे घणो ई धन ॾेई माला माल करे छॾिजांइ। हे गणेश, तूं उन्हनि खे रिद्धियूं सिद्धियूं ॾिजांइ। हे ब्रह्मा, तूं उन्हनि खे वेद विद्या ॾेई ज्ञानी कजांइ। हे देवताऊं, तव्हां जो मूंखे एकादशी ॾींहुं अघोर निंड मां जगायो आहे, तंहिं करे एकादशी बि मूंखे ॾाढी प्यारी आहे।
तप तीर्थ यज्ञ ऐं दान पुण्य करण करे त फ़क़ति सुर्ग जी प्राप्ति थींदी आहे। पर एकादशीअ जो विर्त रखण करे पुण्य आत्मा मुंहिंजे विष्णु लोक में अची वासो कंदा आहिनि। एतिरो चई भगवान विष्णु मच्छ रूप धारे आकाश जे रस्ते विंध्याचल में रहंदड़ कश्यप जे अंजलीअ में अची पियो। तॾहिं कश्यप उनखे पंहिंजे कर्मंडल में खणी विधो, जंहिं करे कर्मंडल भरिजी पियो। तॾहिं वरी दिले में विधायसि त उहो बि भरिजी वियो। वरी खूह में विधायसि त उहो बि भरिजी वियो। अहिड़ीअ तरह तलाव बि भरिजी वियो। आख़िर समुद्र में वञी विधायसि, उते बि मच्छ अवतार भगवान वधण लॻो। शंख खे मारे हथ में खणी बद्री नारायण आश्रम ते आयो ऐं ऋषीश्वरनि खे घुराए चवण लॻा त हे ऋषीश्वरूं, 4 वेद 6 शास्त्र 6 अंग वञी जल में अंदरां ॻोल्हे कढो। ऋषीश्वर 6 अंगनि समेत 4 वेद 6 शास्त्र जल मां कढी आया ऐं भगवान जे आज्ञा मुजिब उहे सभई ब्रह्मा जे हवाले कयऊं। ब्रह्मा तमामु घणो आनंदित थी अश्वमेघ यज्ञ कयो। तंहिंखां पोइ सभई देवता गंधर्व सिद्ध नाग ऋषि मुनि मिली भगवान खे हिन तरह वेनती करण लॻा, हे प्रभु परमात्मा, तू प्राणनि जो प्राण, दासन ते कृपा कयो, ॾियो इहो वरदान। पृथ्वी मंडल में थिए ही शुभ स्थान, मिलिया वेद हिन जाइ ते तुंहिंजे कृपा साण। जेको मनुष्य हित अची करे गंगा स्नान, ब्रह्म हत्या जे पाप खां आजो थिए इंसान। भगत तव्हांजा तू भगवान जो परम पुरुष भगवान, होमे हथ जोड़े चवे तुंहिंजो तोखे बयान। देवताउनि जी स्तुति ॿुधी विष्णु भगवान प्रसन्न थी वियो। प्रसन्न थी चयो त मुंहिंजी पाण इहा मर्ज़ी हुई। हीउ आस्थान सभिनी तीर्थनि में महापवित्र थींदो। कहिड़ा बि जन्म जन्म जा पापी खणी छो न हुजनि, हिन तीर्थ आस्थान ते मरण करे उन्हनि खे हिकदमि मुक्ति प्राप्त थींदी। हिन तीर्थ जो नालो महापवित्र ब्रह्म क्षेत्र सारे संसार में प्रसिद्ध थींदो। भागीरथ राजा गंगा जीअ खे हिन आस्थान ते आणींदो। हिन आस्थान ते ई गंगा ऐं जमुना जीअ जो समागम थींदो। तव्हां सभई देवता मूंसां गॾिजी हिन तीर्थ ते निवास कंदा करियो। ईअं सम्झो त हीउ मुंहिंजो ई रहण जो आस्थान आहे। जन्म जन्म जा पापी तरंदा वृंदावन बनवारीअ सां, मोए खां पोइ मिलंदा बेशक गिरधारीअ गुणकारीअ सां। पितरनि जा जेके पिंड भराइनि हितड़े होश होशियारीअ सां, हेमा वैकुंठ में से वेंदा मुंहिंजी भक्तीअ प्यारीअ सां। हिन पवित्र आस्थान ते जेके पितरनि खे पिंड ॾींदो, उन्हीअ जा पितर मुंहिंजे लोक में अची निवास कंदा। मकर रास में सूरज में प्रातः काल जो उथी जेको स्नान कंदा उन्हनि जा सभई पाप ईअं नाश थी वेंदा जीअं सूरज खे ॾिसी अंधकार नाश थी वेंदो आहे। उन्हनि खे सलूक स्वरूप ऐं सामीप इहा टिनी प्रकारनि जी मुक्ति मिलंदी आहे। ॿियनि आस्थाननि ते रही मनुष्य 10 वर्ष तपस्या कनि, पर बद्री वन में हिकु ॾींहं जे तपस्या सां उन ॾींहं खे 10 वरहनि जे तपस्या जो फल मिलंदो आहे। कारकत में मां जाॻियो आहियां ऐं मांघ में यज्ञ जो उत्सव थियो आहे। तंहिं करे इहे 2 महीना हिकु जहिड़ो फल ॾियण वारा आहिनि। कारकत ऐं मांघ महीने में जेको स्नान कनि था, तन जे दर्शन करण सां बि पापी जीवन जो कल्याण थिए थो। पद्म पुराण मां कारकत महात्म भगवान जे मच्छ रूप धारे देवताउनि खे वेद आणे ॾियण बाबति 18 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री राधा दामोदर भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय।